बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो अज असां ज़ुआद अखर जा आवाज़ पढ़ंदासीं। ज़ुआद अखर जी आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहींदासीं, लफ़्ज़नि मां जुमला ठाहींदासीं। अचो त हाणे उहे तव्हांखे टे लफ़्ज़ ॿुधाइजनि जंहिंजे शुरूआति में ज़ुआद जो आवाज़ु अचे थो, जंहिंजे विच में ज़ुआद जो आवाज़ु अचे थो, जंहिंजे आख़िर में ज़ुआद जो आवाज़ु अचे थो। उहे लफ़्ज़ आहिनि ज़ईफ़, फ़ज़ुल, आरिज़। इहे हुआ टे लफ़्ज़। हाणे उहो लफ़्ज़ ॿुधाईंदासीं जेके तव्हांखे माना करे ॿुधाइणो आहे कमेंट्स में। उहो लफ़्ज़ आहे ज़ौफ़िशां। ज़ुआद वाज़ बर ज़ौ फे ज़ेरे फ़ेशिन अलिफ़ नून शां फ़िशां। अचो त हाणे ज़ुआद अखर जा आवाज़ लिखूं। ज़ुआद बि स्वाद वांगुरु लिखिबो आहे। मुंड में गोल हूंदो आहे सिट खां छिके, ऐं पोयां हिनखे गोल नून वांगुरु ठाहिणो आहे हेठि। मथां टुको हिकिड़ो ईंदसि ऐं मथां ज़बर ईंदसि, आवाज़ु निकिरंदो ज़। ज़ुआद गोल लिखी हिनखे हेठि छिके अचिबो ऐं हेठां ज़ेर ॾिबसि, आवाज़ु निकिरंदो ज़े। ज़ुआद खे लिखी ऐं मथां पेश ॾिबसि, आवाज़ु निकिरंदो ज़। ज़ुआद लिखी ऐं पोयां अलफ़ मिलाइबुसि, आवाज़ु थींदो ज़ा। ज़ुआद लिखी पोयां वा ॾिबुसि, आवाज़ु थींदो ज़ो। ज़ुआद लिखी पोयां वा ॾेई ऐं मथां ज़बर ॾिबसि, आवाज़ु थींदो ज़ौ। ज़ुआद लिखी ऐं पोयां वा मिलाए ऐं पेश ॾिबुसि, आवाज़ु थींदो ज़ू। ज़ुआद लिखी ऐं पोयां ये मिलाए बसि, आवाज़ु निकिरंदो ज़े। ज़ुआद लिखी ऐं ये मिलाए ऐं मथां ज़बर ॾिबसि, आवाज़ु थींदो ज़े। ज़ुआद लिखी पोयां ये ॾेई ऐं हेठां ज़ेर ॾिबसि, आवाज़ु थींदो ज़ी। ज़, ज़े, ज़, ज़ा, ज़ो, ज़ौ, सू, ज़े, ज़े, ज़ी। हाणे लिखंदासीं ज़ुआद जा लफ़्ज़। ज़बर जो आहे ज़ुआद ज़बर ज़, बे ज़बर ब, तुए पेशो त, ज़ब्त। वरी उन खां पोइ आहे ज़ेर जो ज़ुआद ज़ेरे ज़े, दाल ज़बर द, ज़िद। ज़ुआद पेशो ज़, ऐन ज़बर ए, फे पेशो फ, ज़ुआफ़। वरी उन खां पोइ आहे ज़ुआद अलफ़ ज़ा, ये ज़बर य, ऐन पेशो अ, ज़ाया। वरी उन खां पोइ आहे ज़ुआद वाज़ो। ज़ुआद वाज़ो जो लफ़्ज़ जेको आहे सो शुरूआति में ज़ुआद नथो अचे, उनजे करे उनखे पोयां विच में इस्तेमालु कयो वियो आहे। हे पेशो ह, ज़ुआद वाज़ो, रे पेशो र, हुज़ूर। वरी उन खां पोइ आहे ज़ुआद वा ज़बर ज़ौ, ज़ुआद वा पेशा ज़ू। ज़ुआद वा पेशा ज़ू जे आवाज़ सां लफ़्ज़ न आहे, इन जे करे इनखे बि विच में इस्तेमालु कयो वियो आहे। हे पेशो ह, ज़ुआद वा पेशा ज़ू, रे पेशो र, हुज़ूर। बे ज़बर ब, ऐन ज़ेरे ए, ज़ुआद ये ज़े, फ़इज़े। ज़ुआद ये ज़बर ज़े, का पेशो क, ज़ैक।
ज़ैक ज़ादी ज़बर ज़ै कापेशो को ज़ैक हे बि ईअं आहे माना हिन जो आवाज़ु मुंड में नथो अचे फे ज़बर फ ज़ादी ज़ेरी ज़ी फे ज़बर फ ज़ादी ज़ेरी ज़ी लाम ज़बर ल ते ज़बर त फज़ीलत ज़ब्त ज़िद ज़ुअफ़ ज़ाया हुज़ूर ज़ओ हुज़ूर बाइज़े ज़ैक फज़ीलत। हाणे हिननि खे जुमलनि में कमु आणिबो। ज़ब्त ज़ब्त लफ़्ज़ जी माना आहे सोघो कयो अदा जानवरनि खे क़ाबू कयो न त इहे ज़ब्त थी वेंदा। ज़िद माना उबतड़ राति जो जीअं ॾींहुं उबतड़ ज़िद आहे सिज जो चंड ईअं ज़िद इहे ज़िद हूंदा आहिनि। अदा असांखे ज़िद ॿुधायो। ज़ाया ज़ाया माना ज़्यान का शइ वधीक चढ़ी वेंदी आहे भाॼी त उहा वरी उछलणी पवंदी आहे उनखे ज़ाया चइबो आहे। अदा एतिरी भाॼी न चाढ़ियो जो ज़ाया थी वञे। फज़ीलत माना वॾाई अदा ही असां खां फज़ीलत में वधीक आहे। हिन वीडियो खे लाइक कंदा शेयर कंदा फॉलो कंदा।